अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल वेरनि जी बस्ती अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। वेरनि जी बस्ती नई अपडेट ऐं खणी आयो आहियां वेरनि जी बस्ती ड्रामे जे बारे में। हीअ अपडेट ज़बरदस्त ऐं सनसनीखेज़ थियण वारी आहे। सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे त हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा जीअं तव्हां का बि अपडेट मिस न थी सघे। दोस्तों अॼु जी अपडेट बहितरीनु मां बहितरीनु अपडेट आहे। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त मां ॿुधाईंदो हलां तफ़सील सां वीडियो मूं हिकिड़ी छॾी आहे शायदि को बिलाग यूट्यूब चैनल ते तव्हां अगरि तफ़सील वारी वीडियो ॾिसणु चाहियो था त उते वञी ॾिसी सघो था। उन में ॿ टे ड्रामनि जो मां रिव्यू कयो आहे ऐं तफ़सील सां। बाक़ी शॉर्टकट में मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां हिन चैनल ते हिन वीडियो में त वेरनि जी बस्ती ड्रामो जेको आहे इन खां पोइ त हलणो ई हलणो आहे। काफ़ी तव्हांजा कमेंट आया त न हलंदो 2-3 महीननि खां पोइ हलंदो। अहिड़ी का ॻाल्हि न आहे, इन खां पोइ ई हलंदो ड्रामो। घणो अरसो हिनखे न लॻंदो पर हीउ ड्रामो बि ड्रामो आहे न दोस्तों। तमामु जल्द हीउ ड्रामो तव्हां ऐं असांजे आॾो अचण वारो आहे। हक़ीक़त पुछो वेरनि जी बस्ती वधि में वधि ईद जा हाणे वधि में 20-22 ॼणा बचा आहिनि। इन खां पोइ हीउ ड्रामो मंज़र आम ते अची वेंदो ऐं सिंध टीवी यूट्यूब चैनल ते ऐं सिंध टीवी जेको आहे डिजिटल चैनल ते बि हलंदो। ऐं हर ड्रामे जी पंहिंजी पंहिंजी जेको आहे दोस्तों हिकु खूबी हूंदी आहे, पर वेरनि जी बस्ती ड्रामो खूबियुनि जो बि खूबी मां हिकु ड्रामो आहे ऐं ज़बरदस्त बहितरीनु ड्रामो आहे। तव्हां इन शइ टेंशन न कयो त को हल्को फुल्को ड्रामो हूंदो। जॾहिं हीअं हलंदो तव्हांखे पुराणा ड्रामा बि विसरी वेंदा। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।